थरपाकर में पीपल्स पार्टी की हुकूमत चंद साल में तमाम घणो कम करे ॾेखारियो आहे। असां शहीद भुट्टो ऐं शहीद बेनज़ीर भुट्टो जा बाजाब वाइदा निभाए रहिया आहियूं ऐं पूरे मुल्क में ह्यूमन डेवलपमेंट ते कमु करणु चाहियूं था। अॾनि ख़िलाफ़ जो ज़ार पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी मिठी में अॻूणे MPA फ़कीर शेरमन बिलालानी जी रिहाइशगाह ते हिकु प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। हुन चयो त असां किरदार कशी कई वञे थी त पीपल्स पार्टी डिलीवर नथी करे सघे। असां अहिड़नि इल्ज़ामनि ऐं ग़लति प्रोपेगेंडा जो जवाबु थरपाकर में डिलीवर करे साबित करे ॾेखारियो आहे। थरकोल में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत प्रोजेक्ट जा कम कया आहिनि। सिंध हुकूमत ॿियनि मनसूबनि में पूरे सूबे सिंध के एशिया के प्रोजेक्टनि में शामिल किया है। गुरबत ऐं बेरोज़गारी जा मसला आहिनि जिन खां असां इनकार नथा करे सघूं ऐं पीपल्स पार्टी हुकूमत अचण खां पोइ पहिरीं ऐं अॼु ताईं इहो ॾिठो वियो आहे त असां मनसूबनि ते कमु करे ॾेखारियो आहे जंहिं करे मसइलनि में घटिताई आई आहे। थर में ॿारनि जी मौत जी शरह बि घटि थी आहे। अॼु बि पूरे मुल्क में तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। हुन चयो त ॿिनि इदारनि जो चवणु आहे त थरपाकर में ॿारनि जी मौत जी शरह में 50% घटिताई आई आहे। माज़ी में थरपाकर में मौत जी शरह तमामु घणी हुई पर असांजी हुकूमत अचण खां पोइ असां सिहत जे मुख़्तलिफ़ शोबनि ते कमु कयो ऐं अमली कमु करे खणी आयासीं। हिते बहितरीन स्पेशल डॉक्टर ऐं डॉक्टरनि बि न हुयूं जेके असां मुक़ररु कयूं। सिहत ते कमु करण खां पोइ 50% मौत घटि थियो आहे। मगर इन जो इहो मतिलबु न आहे त सभु मसइला हल थी विया आहिनि। मगर असांखे अञा बि वधीक पूरे मुल्क में घणी महिनत करणी आहे पर असां इहो साबित करे ॾेखारियो आहे त पीपल्स पार्टी डिलीवर बि करे सघे थी। हुन चयो त 5 सालनि में PTI या नून लीग जो किरदारु ॾिसिजे त उन हवाले सां पीपल्स पार्टी सभिनी खां अॻिते आहे। असांखे रोटी कपिड़ा ऐं मकान जो वाइदनि खे पूरो करणो आहे। PPP जो मंसूर थरपाकर में असांजी कारकर्दगी आहे ऐं मूं बतौर वज़ीर ख़ारजा पूरी दुनिया में थरपाकर जी तरक़ी जा मिसाल ॾिना आहिनि। अञा तरक़ी जो सफ़र तमामु डिघो आहे ऐं घर घर रोज़गार फराहम न करण ताईं असां सुख सां न वेंदासीं। गुरबत ऐं बेरोज़गारी जो ख़ात्मो आणींदासीं ऐं ईंदड़ हुकूमत बि असांजी हूंदी। हुन वधीक चयो त कराची खां थरपाकर ताईं रेलवे लाइन विछाइणी आहे। थर जे कोयले खे रेलवे जे ज़रिए मार्केट ताईं रसाई ॾियणी आहे ऐं वधीक कोल एरिया ते कमु करण जी बि ज़रूरत आहे। असां थरपाकर में रोड मैप ठाहे सफ़र खे तमामु घटि कयो आहे। हुन चयो त थर में ND यूनिवर्सिटी जो कैंपस हली रहियो आहे मगर हुकूमत में असां हिन सॼे इदारे खे थर में खणी ईंदासीं ऐं मक़ामी माण्हुनि खे पंहिंजे ज़िलनि में यूनिवर्सिटियूं ऐं कॉलेजूं ॾेई मिठी वासियुनि खे हिन ई पंहिंजे ज़िले में तइलीम जूं सहूलियतूं ॾींदासीं। मिठी में NICVD जो मर्कज़ खोलियो आहे जंहिंसां आवाम खे वधीक सिहत जूं सहूलियत मिली रही आहे। थर जे आवाम खे सुठियूं अस्पतालूं ऐं मुफ़्त में इलाज जूं सहूलियतूं ॾींदासीं ऐं ईंदड़ 5 सालनि में थरपाकर में वधीक तरक़ी थींदी। प्रेस कॉन्फ्रेंस जे उन मौक़े ते अॻूणो वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह, PP सिंध जो सदर नसार अहमद खोड़ो, शाज़िया तामरी, डॉक्टर महेश कुमार मलानी, इस्माइल राव ऐं ॿिया अॻवान पिणु मौजूदु हुआ। बैदि में बिलाल भुट्टो ज़रदारी अॻूणे सूबाई सलाहकार डॉक्टर खटूमल जीवण जे घर वञी संदसि भाउ जी ध्यान ते ॾुख वंडियो ऐं तज़ जो इज़हार कयो। कैमरामैन सुरेश कुमार मेघवाड़ सां गॾु नंदलाल लवाणो, इबरत न्यूज़, मिठी थरपाकर।